पिछा मुस्लिम लीग नून सिंध जी सदारत जो उहदो संभालण बाद पहिरियों भेरो पंहिंजे अबाणी ज़िले मटियारी पहुचण ते ज़िले मटियारी जे उहदेदारनि कारकुननि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जी मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि सां वालहानो इस्तक़बाल कंदे मथनि गुलनि जी बरसात समेत खेनि अजरकुनि लुंगियुनि टोपियुनि पटकनि सां ढके छॾियो। मटियारी बावदेरो खैबर खंडू भिचा मोरी ऐं हाला बाईपास बाबुल नूह गेट खां हाला प्रेस क्लब ताईं सभी गाॾियुनि में सवार हज़ारें माण्हू संदन वालिहाना इस्तक़बाल कंदे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ ॾिसो ॾिसो केरु आयो बशीर अहमद शेर आयो जा ज़ोरदार नारा हणंदे प्रेस क्लब हाला पहुतो, जिते नून लीग जे मरकज़ी अॻवाननि खे अजरकूं ऐं लुंगियूं पहिरायूं। जंहिं बाद मुस्लिम लीग नून जे मरकज़ी अॻवाननि खियलदास कोहिस्तानी, नसीर अहमद मेमण, मुनीर अहमद अरबाब, आमिर बहज़ाद मेमण सां गॾु प्रेस क्लब हाला में मेड द प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन चयो त मुस्लिम लीग नून कराची ऐं सिंध जे सूरतहाल खे बहितर बनाइण में अहम किरदारु अदा कयो। हुन सखर खां कराची मोटरवे 2014 में मंज़ूर कयो, जेको मनसूबो सिंध हुकूमत सबबि करप्शन जे वधि चढ़ी वियो। मुस्लिम लीग नून जी हुकूमत खे ॿियनि हुकूमतुनि सां भेटींदा त ख़बर पइजी वेंदी त हुन चयो त सूफ़ी यूनिवर्सिटी भिचा जो गुज़िरियल वक़्त खां इब्तिदा थी रहिया आहिनि, पर इहो मनसूबो अॼु ताईं मुकमल न आहे। बशीर अहमद मेमण चयो त नून लीग हमेशह पाकिस्तान जी तरक़ी लाइ कमु कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।